बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जी त ही असांजो अलफ़ बे खे पढ़ाइण जो उसूल पहिरियों हो, जंहिंमें अखर कीअं पढ़ाइजनि, असां हिन अलफ़ बे खे कहिड़े तरीक़े सां ॿारनि खे ज़हन नशीन कराए सघूं था, उन्हनि जे बारे में कुझु ॼाण हुई जेका तव्हांखे असां पहिरें नेक्स्ट जेको वीडियो हुन में ॾिनी। उन में ग्रुप पहिरियों ऐं ग्रुप ॿियो जेको सो तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। हाणे असां ग्रुप नंबर 2 तव्हांजे अॻियां पेश कंदासीं, जंहिंमें ही बि ग्रुप जेको आहे सो 8 अखरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें जीम जुती खां वठी 8 अखर आहिनि। ही 8 ई अखर हिक ई शिकिल जा आहिनि। जहिड़ी तरीक़े सां ग्रुप नंबर 2 में तव्हां बे बद खां वठी पे पग ताईं हिकु शिकिल जा अखर ॾिठा 9, ही 8 अखरनि ते मुश्तमिल ग्रुप नंबर 2 आहे। हिन में बि जेको फ़र्क़ु आहे सो नुक़्तनि जो रखियो वियो आहे। ॿार वीचारा जीम जुती या ॼुभ या ॼञ खे ॾाढो ॾुखिये तरीक़े सां सुञाणंदा आहिनि। पोइ ॼञ जी जाइ ते जीम जुती या जीम जुती जाइ ते ॼञ या चंड जो नालो खणी वेंदा आहिनि। इहो सिर्फ़ु इन जे लाइ जो हुनखे सही तरीक़े सां अखर जी सही जेका मार्फत हूंदी आहे, सही जेका पहचान हूंदी आहे, उहा न कराई वेंदी आहे। ऐं सिर्फ़ु तस्वीर खे फॉलो करे ॿार तेज़ी सां पढ़ी वेंदा आहिनि ऐं असां ईअं सम्झंदा ॿार ॾाढा होशियार थी विया आहिनि ऐं हाणे असांखे हिन सबक़ वारो मरहले में हिननि खे आणे छॾियो, जॾहिं त इहो सही न आहे। अलफ़ बे जेका आहे सा बुनियादी जुज़ आहे। इन जे सही तरीक़े खे अपनाइण सां ई सिधी ॿोली सही पढ़ी ऐं लिखी सघिजे थी। बाक़ी जे अगरि तव्हां ख़ाली तस्वीरनि खे फॉलो कंदा वेंदा त इहो कंहिं फ़ाइदेमंद साबित न थींदो। हाणे असां हिन खे वाज़ो कंदासीं ग्रुप नंबर 3 खे, जंहिंमें जीम जुती हिकु नुक़्ते वारो अखर आहे। अहिड़े नमूने सां आख़िरी खच्चर हिकु नुक़्ते वारो अखर आहे। शिकिलूं ॿिन्हिनि जूं साॻियूं आहिनि, नुक़्ता ॿिन्हिनि खे साॻिया आहिनि, पर जुती लिखाई जे हिसाब सां हेठि नुक़्तो ज़ाहिर कंदी आहे ऐं खच्चर खे मथे। जीम जुती हमेशह जुती हेठि ई पाइबी आहे, इन करे हेठि नुक़्तो हूंदो। खच्चर जेको आहे सो हिकिड़ो जानवर आहे, पर हिकिड़े अखर खे वाज़े करण सां ख़बर पइजे जंहिंखे हेठि नुक़्तो हूंदो उहो ई जुती आहे, मथे वारो त खच्चर ईंदो। अगरि ॿार जे अॻियां मथे वारो नुक़्ते वारो अखर अॻियां अची बि वियो त हुनखे कॾहिं बि उहो जुती कोन पढ़ंदो। जुती हमेशह हेठि रहंदी, हेठि ई नुक़्ते वारी। इन जे करे असां हिनखे जीम जुती जे नाले सां ॿारनि सां मुतारिफ़ कराईंदासीं। अहिड़े नमूने सां झिरकी खे बि हिकिड़ो ई नुक़्तो आहे, पर झिरकी जेका आहे उहा वरी झिरकी हिकु नुक़्ते सां इन जे करे रखी वई आहे। इन ॿिन्ही में जेको आहे फ़र्क़ु इहो रखियलु आहे त हिनखे ॿ पर आहिनि। जहिड़े नमूने सां हिकिड़ो पर ही हिकिड़ो ई पर आहे। हालांकि शिकिल में जीम जुती ऐं झिरकी जी आहे नुक़्ते जी बेहक बि साॻी आहे, पर झिरकी में ही जेके पर आहिनि उॾामण वारा, इहे हुजण जे करे झिरकी खे वाज़े कनि था। जुती जॾहिं त इन में पर न आहिनि, इन जे करे ही जेको आहे सो वाज़े कोन थी थिए। जुती ऐं झिरकी जो हिन पर जे हुजण सां फ़र्क़ु वाज़े थी वञे थो। खच्चर हमेशह मथे हूंदो आहे, जुती खे हिकिड़ो ई नुक़्तो हूंदो आहे, ऐं झिरकी में वरी अहिड़े ई क़िस्म जा 2 पर हूंदा आहिनि जेके झिरकी खे ज़ाहिर कंदा आहिनि। बाक़ी शिकिल जे हिसाब सां ॿई हिकु जहिड़ा ई हूंदा आहिनि। अहिड़े क़िस्म सां वरी असां 2 नुक़्तनि वारो अखर आहे ये ॼुभ ञे ॼञ। ये ॼुभ खे 2 नुक़्ता आहिनि, ॼञ खे बि 2 नुक़्ता आहिनि। ॼुभ जेका आहे सा अक्सर इंसान जे अंदरि मुंहं में रहे थी, ज़ुबान वात में, जेके असीं ज़ुबान बि चवंदा आहियूं, पर हिते मुतारिफ़ अखर जे नाले खे ये ॼुभ करे पढ़ियो वेंदो आहे। ये ॼुभ जेको आहे 2 चपनि जे विच में थींदी आहे। असांजो हिकिड़ो चप हेठि आहे ऐं हिकिड़ो चप मथे आहे, उन जे विच में ॼुभ रहे थी। इन जे करे हेठि मथे वारा ऐं चप बि असांजा 2 आहिनि
ऐं ॿ ई चप हेठि मथे जे हिसाब सां ॼुभ हिनखे वाज़े नज़र पाण खे ॿार खे सम्झाइण में आसान लॻे पई त ॼुभ हमेशह ॿिनि चपनि जे विच में रहंदी आहे ऐं असांजो चप हिकिड़ो हेठि हिकिड़ो मथे हूंदो आहे। जेके हेठि मथे नुक़्तो हुजे उहो असां जे ॼुभ करे पढ़ंदासीं। वरी ईअं ॼञ जेका हूंदी आहे असां घोट कुंवार जे हवाले सां असां केॾा चढ़ी वेंदा आहियूं त ॿार हमेशह शादी जे मामले में ॾाढा शाइक हूंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि, केॾा वेंदा आहिनि ॼञ सां गॾु। तव्हां पुछंदा त बाबा ॼञ तव्हां ॾिठी अचे, हा ऐं फिलाणे सां गॾिजी वियोसि, हेॾा वियोसि हेॾा वियोसि। तव्हां थोरो ॿार खे ॼञ जे मुतलिक़ पुछंदा हू तव्हांखे काफ़ी कुझु ॿुधाए वेंदो। हुनखे पहिरीं ई ख़बर आहे त ॼञ छाजे लाइ वेंदी आहे ऐं कंहिंजे लाइ वेंदी आहे, छो वेंदी आहे। ॼञ में अक्सर शादी जे हवाले सां वेंदी आहे, छो त ॼञ निकिरंदी ई घोट कुंवार जे हवाले सां आहे। तोहर त घर में ई थींदो आहे काज, पर ॼञ अक्सर करे माण्हू ॿाहिरां किथे काज करण लाइ शादियूं थींदियूं आहिनि माण्हुनि जूं, पोइ बस कराए हासे कार घोट खे सींगारे कार में खणी ॼञ वठी वेंदा आहिनि। त ॼञ में मेन शख़्सियतूं ॿ हूंदियूं आहिनि, हिकिड़ो घोट हिकिड़ी कुंवार। घोट ऐं कुंवार जेके ॿ हस्तियूं आहिनि जंहिंजे करे ॼञ निकिरी वञे थी। ऐं इन ॿिन्हिनि हस्तियुनि खे अगरि कंहिं स्टेज ते विहारियो वेंदो आहे त कुर्सियूं जेके रखियूं वेंदियूं आहिनि उहे ॿिनि कुर्सियुनि ते बराबरि विहारियो वेंदो आहे ऐं बराबरि गॾु हूंदा आहिनि ऐं हेठि मथे कुर्सी कॾहिं बि कोन रखिबी आहे। ऐं ॼञ हिन अखर जे हवाले सां मुतारिफ़ थिए थी, इन जे करे ॿ नुक़्ता ॼञ जा पासीरा हूंदा, बराबरि हूंदा। जीअं अखियुनि जा तारा बराबरि आहिनि, जीअं मूं तारे जी मुशाबत ॾिनी, ईअं ॼञ अखर जा नुक़्ता ईअं हूंदा आहिनि। ॼुभ जेका आहे सा असांजे हेठि मथे, इन जे करे जो चप जेके असांजा आहिनि से हेठि ऐं मथे आहिनि, इन लाइ ॼुभ हेठि मथे सां मुतारिफ़ थींदी, ॼञ बराबरी जे हिसाब सां मुतारिफ़ थींदी। ॿार ओॾी महिल सम्झी वेंदो त साईं हीउ ॼञ आहे, हीउ ॼुभ आहे। अहिड़े क़िस्म जो हवालो तव्हां ॾींदा त अॼु ख़ुदि ॿार अखर खे 10 अखरनि जे विच में बि सुञाणे वेंदो त हीउ ॼञ आहे, हीउ ॼुभ आहे। वरी असां अॻिते ईंदासीं, उन खां पोइ ॼञ खां पोइ अचे चंड, 3 नुक़्तनि वारो अखर आहे। इहो चंड हिकिड़ो ई वाहिद निशानी आहे, हिकु ई निशानी आहे जेका असां ॿार खां मुतारिफ़ कराईंदासीं। चंड असां पहिरीं जो जॾहिं ॾिसूं था त उन चंड जा 3 हिसा आहिनि, हिकिड़ी चूंब हीअ आहे, ॿी चूंब हीअ आहे, टियों हिसो जो विच वारो आहे। ऐं चंड अक्सर ॿार झंडनि में उन्हनि में ठाहींदा आहिनि। चंड जा 3 हिसा आहिनि, 1, 2 ऐं टियों विच वारो हिसो, हीअ चे चंड। ऐं हिन सॼे ग्रुप में वाहिद इहो चे चंड ई आहे जेके सिर्फ़ु 3 नुक़्ता आहिनि। ॿियो कंहिं बि अखर खे हिन ग्रुप में 3 नुक़्ता न ॾिनल आहिनि। जॾहिं बि 3 नुक़्तनि वारो हिकिड़ो ई अखर असां ॾिसंदासीं, उन खे चंड सां मुशाबत ॾियाराईंदासीं ऐं ॿार अॼु ख़ुदि सम्झी वेंदो त हीअ चे चंड ई आहे। कॾहिं बि 2 अखरनि वारे ते हू हथु न रखंदो, 2 नुक़्तनि वारे अखर ते हू हथु न रखंदो, हू 3 नुक़्तनि वारे अखर ते हथु रखी चवंदो साईं हीअ चे चंड आहे। अहिड़े ई नमूने सां वरी 4 नुक़्तनि वारो, हिन में हिकु ई अखर आहे जंहिंखे 4 नुक़्ता आहिनि ऐं इहो बि अकेलो ई आहे हिन पूरे ग्रुप में, छठी जंहिंजो नालो आहे। ऐं छठी जेका आहे उन जी सम्झाणी अहिड़े क़िस्म जी आहे जो तव्हां उनखे तारूं जेके हुन में अंदरि हूंदियूं आहिनि, जंहिंसां छठी खुले थी, उन में 4 तारूं, 2 हिन पासां हूंदियूं आहिनि, 2 हिन पासां हूंदियूं आहिनि, 4 तारूं लॻल आहिनि, 4 नुक़्ता हूंदा आहिनि। ऐं इहा छठी चवराईंदा आहिनि ॿार, ख़ुदि हिनखे सुञाणंदो आहे। छठी बरसाति में खई वेंदी आहे ऐं छठी खे 4 नुक़्ता आहिनि। ऐं हिन ग्रुप में हीउ जेको अखर छठी आहे सो 4 नुक़्तनि सां मुतारिफ़ ऐं शिकिल खे वाज़े करे थो, जंहिंसां ॿार कॾहिं बि 3 नुक़्तनि वारे खे छठी न चवंदो, छो त 3 नुक़्तनि वारो चंड हूंदो आहे, 4 नुक़्तनि वारी छठी हूंदी आहे। बाक़ी जेके अखर आहिनि उन्हनि जो फ़र्क़ु तव्हांखे अॻे मूं वाज़े निकितारो। ऐं आख़िरी अखर आहे हाय हजम। हाय हजम जेको अखर आहे इहो ख़ाली रहंदो आहे, हिन खे को बि नुक़्तो न आहे। जॾहिं बि तव्हां ॿार खे चओ बाबा हिन ग्रुप में, ग्रुप नंबर 3 में हीउ जेको अखर तव्हां पढ़ियो हाय हजम, हिन खे कॾहिं बि नुक़्तो न थींदो आहे। जॾहिं बि जिते तव्हां हिन शिकिल जो अखर ख़ाली ॾिसो, तव्हां हुनखे छा चवंदा साईं हजम। ऐं हजम तव्हां ॾिठो आहे त छा कंदो आहे साईं, असांजा वार ठाहींदो आहे, दाढ़ी ठाहींदो आहे, इहो हजम कमु कंदो आहे। हजम जे हवाले सां कुझु ॼाण हिनखे ॾियो ऐं उनजे नुक़्तनि जे न हुजण जी हुनखे तस्दीक करायो त आया जेको हिन ग्रुप में ख़ाली अखर आहे उहो आहे हजम ई आहे। ऐं ग्रुप नंबर 3 जो जेको आहे सो हीउ हवालो तव्हांजे अॻियां असां पेश कयो, जंहिंमें ॿार कॾहिं बि ॿिए अखर खे
हथ न रखंदो ऐं उन अखर ते हथु रखंदो जंहिंजी सम्झाणी तव्हां उन्हनि खे इन तरीक़े सां ॾींदा जेका तव्हांजे अॻियां मूं हींअर पेश कई। ऐं हाणे असां तव्हांजे अॻियां वरी नेक्स्ट वीडियो में ग्रुप नंबर 3 खां पोइ ग्रुप नंबर 4 जेको आहे सो पेश कंदासीं ऐं इन खां पोइ उन ग्रुप जे मुतलिक़ जेका ॼाण हूंदी उहा तव्हांजे अॻियां वाज़े कंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।